पासे वाक़े ॿुधाईंदा हलूं, जमहूरिया नाइजर जी हुकूमत पाकिस्तान के इकनॉमिक ज़ोन में सीड़पकारी की दावत ॾिनी आहे, जंहिंसां पाकिस्तान की ज़राअत, दवाउनि ऐं ॿियनि शोबनि में ॿितरफ़े वापार खे हथी मिलंदी ऐं अफ्रीका जे लॻभॻि 16 मुल्कनि सां लाॻापा क़ाइमु करण में मौक़ो मिलंदो। उन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। जमहूरिया नाइजर जी हुकूमत पाकिस्तान के इकनॉमिक ज़ोन में सीड़पकारी की दावत ॾिनी आहे। अहिड़ी दावत FPCCI कराची में जमहूरिया नाइजर के वापार ऐं सनत वारे वज़ीर गेबोस्बो मोक्टर की सरबराही में आयल वापारी वफ़द ऐं पाकिस्तानी सीड़पकारनि विच में गॾिजाणी दौरान ॾिनी वई। गॾिजाणीअ में नाइजर के वापार ऐं सनत वारे वज़ीर, नाइजर के सीड़पकारी वारे वज़ीर ज़करिया वेरगो, सनतुनि वारे सेक्रेटरी अब्दुल्लाह अबूबकर, नाइजर के नामवर वापारिन सलीम गाडोस्बो, पाकिस्तान तरफा FPCCI के अगवान मियां नासिर, चांवरनि के वॾे वापारी ओम प्रकाश ऐं नाइजर में पाकिस्तानी सफ़ीर अहमद अली सरोही शिरकत कई। नाइजर के आला सतही वफ़द ऐं पाकिस्तान विच में ॻाल्हियुनि दौरान वापारी ठाह ते सयूं पिणु कयूं वयूं। उन मौक़े ते नाइजर के वापार वारे वज़ीर गेबोस्बो मोक्टर चयो त पाकिस्तान लाइ नाइजर में सीड़पकारी ऐं ॿितरफ़े वापार के वधाइण लाइ तमामु वॾो स्कोप मौजूदु आहे। पाकिस्तानी बासमती चांवर तमामु बहितरीन आहिनि। हुन चयो त नाइजर पाकिस्तानी एक्सपोर्टर्स लाइ हिकु नओं मार्केट आहे ऐं हू चाहिनि था त पाकिस्तान जा वापारी दवाउनि, ज़रायत, खाम माल ऐं ॿियनि शयुनि जो संदन मुल्क सां वापार कनि। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे पाकिस्तान जे सफ़ीर अहमद अली सरोही चयो त इहो पहिरियों भेरो आहे नाइजर जे वापार ऐं सनत वारे वज़ीर जी सरबराही में वफ़द पाकिस्तान जो दौरो करे रहियो आहे। नीजर जी हुकूमत चाहे थी त पाकिस्तानी सरमाएकार उते अचे ऐं सीड़पकारी करे ऐं उहे शयूं जेके नीजर में पैदा नथियूं थियनि त पाकिस्तान बेशक उते एक्सपोर्ट करे एक्सपोर्टर्स के भी असीं सहूलियत दींदासीं। ऐं हिकिड़ो पाकिस्तानी सरमाएकारनि ऐं ताजरनि जे लाइ तमामु वॾो मौक़ो आहे जो हिन वक़्तु पहिरियों दफ़ो नीजर जी हुकूमत इन लेवल ते खुली करे पाकिस्तान सां तिजारती ॻाल्हि करी रही आहे, जेकी तारीख़ में पहिरियों कॾहिं बि न रहियो। उन मौक़े ते FPCCI जे अगवान मियां नासिर ऐं वापारी अगवान ओम प्रकाश उमेद ॾेखारी त जमहूरिया नाइजर सां तिजारती लाॻापनि सां पाकिस्तानी सीड़पकारनि ऐं एक्सपोर्टर्स खे नाइजर में मुआशी सरगर्मियुनि ऐं समूरनि अफ्रीकी मुल्कनि सां तिजारती ऐं मुआशी तौर ॻंढिजण जा मौक़ा फराहम थींदा। ये डेलीगेशन जो है एक 8 दिन से इधर मौजूद है पाकिस्तान में। लाहौर, इस्लामाबाद ऑलरेडी होके आए हैं। काफ़ी MOUs भी साइन किए। हमारे यहाँ भी एक MOU साइन हुआ है अपना फार्मा पे। तो इस वक्त दुनिया में जो है हमको नई मार्केट्स की बड़ी ज़रूरत है और हर मुल्क उसको जो है चाह रहा है कि नई मार्केट, नए प्रोडक्ट एक्सप्लोर करे। तो उस सिलसिले की कड़ी है ये। नीजर वारनि सां डिस्कस के दौरान इहा ॻाल्हि भी थी त उते छो जो घणी बंजर ज़मीन पई आहे, उनखे ज़रखेज़ करण जे लाइ उहो असांखे ज़मीन ॾियण लाइ बि तयारु आहिनि। उहो चवंदा तव्हां अचो उते तव्हांखे ज़मीन ॾींदासीं, तव्हां उनजी फार्मिंग कयो, उनजी का कास्ट कोन हूंदी, फ्री ऑफ कास्ट ज़मीन ॾियण लाइ तयारु आहिनि। तव्हां अची उते फार्मिंग करे उते तव्हां पंहिंजो चांवर जी फ़सुलु कयो, उते ॿियो जेके बि सब्जियूं आहिनि, फ्रूट आहिनि, उनजी फ़सुलु कयो। जमहूरिया नाइजर जो आला सतही वफ़द पाकिस्तानी सफ़ीर अहमद अली सरोही सां गॾु गुज़िरियल हफ़्ते खां पाकिस्तान जे दौरे ते आहे। चयो पियो वञे त इस्लामाबाद, लाहौर ऐं कराचीअ में वापारी अगवाननि ऐं सनतकारनि सां थियल मुलाक़ातुनि दौरान उमेद पैदा थी आहे त पाकिस्तान नाइजर में सीड़पकारी वारी दावत जो भरपूर फ़ाइदो वठंदे नाइजर जे इकनॉमिक ज़ोन में सीड़पकारी सां गॾोगॾु पंहिंजी एक्सपोर्ट खे बि हथी वठाईंदो, जंहिंसां मुल्क जी मईशत खे वॾो फ़ाइदो रसंदो।